अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदिहि इला यौमिद्दीन, अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। मुखां अॻु में असांजी जमात जो अमीर ऐं वक़्त जो हिकु अज़ीम आलिम फ़ज़ीलत शेख अल्लामा अब्दुल्ला नासिर रहमानी हफ़िज़हुल्लाह पंहिंजे मौज़ू ते बयान करे चुका आहिनि। मूंखां पोइ असांजो हिकिड़ो इंतहाई मुहतरम मेहमान दोस्त ऐं आलिम कारी अब्दुर रहीम कलीम हफ़िज़हुल्लाह मौजूद आहिनि, जेके इंशाअल्लाह तव्हांजूं दिलियूं क़ुरान मजीद जी तिलावत सां मुनव्वर कंदा। तव्हांजे साम्हूं हींअर मूं क़ुरान मजीद जी 3 नंबर सूरत सूरह अल माइदा ऐं उन जी आयत नंबर 3 जो कुझु हिस्सो तिलावत कयो। अल्लाह ताला इन ही आयत में असांखे वॾी ख़ुशख़बरी ॿुधाई आहे। रब्बुल आलमीन उन खे पंहिंजी नेमत करार ॾिनो आहे। उहा ख़ुशख़बरी कहिड़ी? फरमायाई त अल यौम, अॼोके ॾींहुं, मूं तव्हांजे लाइ तव्हांजे दीन खे मुकमल करे छॾियो। पंहिंजी नेमत मूं तव्हां ते पूरी करे छॾी ऐं इस्लाम खे बहसियत दीन मूं तव्हांजे लाइ पसंदि कयो। ही आयत नाज़िल थी, यहूदी हली आया सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु अन्हु। हदीस सही बुखारी मुस्लिम बिन केतिरनि किताबनि जे अंदरि मौजूद आहे। चवण लगा त उमर, अव्हां जे किताब में हिकिड़ी अहिड़ी आयत आहे, जेकॾहिं उहा आयत तौरात में नाज़िल थिए हा त असां उन ॾींहं खे ईद जो ॾींहुं करे मल्हायूं, पर असांजे किताब में कोन्हे। तव्हांजे किताब क़ुरान मजीद जे अंदरि उहा आयत मौजूद आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु अज़ीम सहाबी आहे, वॾो आलिम हो। चवण लॻो त असांखे मालूम आहे इहा आयत किथे नाज़िल थी ऐं कहिड़े ॾींहं ते नाज़िल थी। इहा आयत नाज़िल थी साल 10 हिजरी में हज्जतुल वदा जे मौके ते, जॾहिं पाण सगुरा हज करण जे लाइ अरफात जे मैदान में आया। यौम अरफा 9 ज़िलहिज्जा जी तारीख़, जुमे जो ॾींहुं
उन ॾींहं ते उन तारीख़ ते अरफात मैदान में ही आयत नाज़िल थी। हाणे गौर कयो, अल्लाह ताला इन में केॾी वॾी अहम असांखे ॻाल्हि ॿुधाई। फरमाई त मूं अव्हां जे लाइ अव्हां जो दीन मुकम्मल करे छॾियो। सोचियो मुकम्मल कंहिंखे चइबो आहे? ही मुंहिंजे साम्हूं जेकॾहिं मग पियल आहे चांहि सां भरियल, जॾहिं मुकम्मल थी वेंदो त बाक़ी शइ जेका विझंदो उहा ॿाहिरि निकिरी वेंदी, उहा अंदरि समाए बि कोन। ही मग या कोप उनखे बर्दाश्त कोन कंदो। त दीन इस्लाम बि मुकम्मल थी चुको आहे ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर जी ज़िंदगी में मुकम्मल थी चुको। ऐं रब्बुल आलमीन उन जे बारे में फरमायो त मूं पंहिंजी नेमत तव्हां ते पूरी करे। हाणे जेकॾहिं को माण्हू समझे त इस्लाम नामुकम्मल आहे, ज़बान सां चवे, उनजो इस्लाम सां को बि तालुक़ न आहे। जेकॾहिं को बदबख्त चवे त इस्लाम अणपूरो दीन आहे, गैर मुकम्मल आहे, उन माण्हू जो दीन इस्लाम सां को वास्तो कोन्हे। पर को बि माण्हू ज़बान सां ही जुमला कोन चवे। जेकॾहिं मुसलमान आहे ज़बान सां कोन चवंदो, लेकिन पंहिंजे अमल सां अॼु बि केतिरा मुसलमान साबित कनि था त हू दीन इस्लाम खे अणपूरो या इनकम्प्लीट या गैर मुकम्मल समझनि। ऐं अचां थो हिन ॻाल्हि ते दलाइल सां साबित कंदुसि, पंहिंजे अमल सां दीन इस्लाम खे अणपूरो समझनि था। हालांकि दीन इस्लाम वो अज़ीम दीन आहे। ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगंबर छा फरमायो, पाण फरमाइनि था लक़द तरक्तुकुम अला मिस्लिल बैज़ा लैलुहा कन्नहारिहा ला यज़ीगु अन्हा इल्ला हालिक। पाण फरमाइनि था ऐं दुनिया मां वञा पियो, पर तव्हांखे अहिड़े दीन ते छॾे वञा पियो जंहिंजी राति बि ॾींहं जेतिरी रोशन। रात में तो ऊंधा थी विया, पर उन दीन जी रात बि रोशन न। जंहिं दीन जी रात रोशन हुजे मूंखे ॿुधायो उन जो ॾींहुं केतिरो रोशन हूंदो। ऐं पाण फरमाइनि था इन ई खां उहो हटंदो, इन दीन खां उहो फिरंदो, इल्ला हालिक जेके तबाह थियणो आहे, बर्बाद थियणो आहे, उहो ई माण्हू दीन इस्लाम खां फिरंदो, उन खां परे थी। ऐं पाण फरमाइनि था, शेख अल्बानी रहमतुल्लाह अलैह अस-सय्याह जे अंदरि रिवायत कया थो, तबरानी कबीर रिवायत आहे। पाण फरमाइनि था त को बि अहिड़ो नेकी जो अमल मां बक़िय शयुन युक़र्रिबु मिनल जन्नति व युबाइदु मिनन नार इल्ला वक़द बुय्यन लहु। अल्लाह अकबर। इन हदीस ते गौर करियो ऐं पोइ अॼु जे मुसलमान भाइरनि जे रवैये ते नज़र विझो। सुभाणे मिलादुन नबी मल्हाइजे पई, वरे जोश ख़रोश सां न मल्हाइण वारनि खे शैतान इब्लीस जा भाइर चयो पियो वञे, इब्लीस करार ॾिनो पियो वञे, गुस्ताख़ रसूल करार ॾिनो पियो वञे। पर अल्लाह जा बानो मूंखे ॿुधायो त सही, अल्लाह जो नबी 23 साल दुनिया में रहियो, पैगंबर जी हैसियत सां इहा तारीख़ आई। अल्लाह जे प्यारे पैगंबर कॾहिं पंहिंजो ॾियारो मल्हायो? संदन वफ़ात खां पोइ 110 हिजरी ताईं सहाबा जो दौर आहे। याद रखो, आखिरी सहाबी अबू तुफैल रज़ी अल्लाह अन्हु 110 हिजरी ताईं के सहाबी मिलाद मल्हाई। हालांकि तारीख़ आई उन खां पोइ 170 हिजरी ताईं ताबईन जो दौर आहे। छा के हिकु तबो ताबई इहो ॾिहाड़ो मल्हायो?
ऐं उन खां पोइ वेंदे 220 हिजरी ताईं तबो ताबईन जो दौर आहे के हिकिड़े तबो ताबई इहो ॾियारो या मिलाद मल्हाई। गौर करियो, वो दौर जेका अल्लाह जे नबी सब खां बेहतरीन दौर करार ॾिनो, उन दौर में के हिक माण्हू मिलाद कोन्हे मल्हायो। अञा अॻिते वधो, 4 वॾा इमाम, इमाम अबू हनीफा, इमाम मालिक, इमाम अहमद बिन हंबल, इमाम शाफी, अल्लाह जे मथां लखे रहमत हुजनि के हिक इमाम इहो ॾियारो मल्हायो। अञा अॻिते वधो, मुहद्दिसीन किराम 1000 जी तादाद में के हिकिड़े मुहद्दिस इहो ॾियारो मल्हायो। नेकी हुई त भई सभु उन खां महरूम छो रहिजी विया। अल्लाह जो नबी चवे तो हर वो कम जेको तव्हांखे जन्नत जे करीब करे ऐं जहन्नम खां परे करे, उहो आउं ॿुधाए चुको आहियां, उहो तव्हां जे लाइ बयान थी चुको आहे। हाणे जेकॾहिं मीलाद जन्नत जो रस्तो आहे तो सुवाल तो पैदा थिए अल्लाह जे नबी छो कोन ॿुधायो। हालांकि पाण चवनि था हर वो अमल जेको जन्नत जे करीब करे जहन्नम खां परे करे, उहो बयान थी चुको आहे। तव्हांखे मिसाल ॾींदो हलां, अल्लाह जे नबी असांखे कहिड़ो दीन ॾिनो आहे, हर शइ तफ़सील सां बयान थी आहे। ऐं यकीन सां चवां तो दुनिया जे अंदर कोई अहिड़ो मज़हब न आहे जे एतिरे क़दर इंसान ज़ात जी रहनुमाई कई। मुंहिंजी हाणे हिकिड़ी तकरीर रिकॉर्ड कराई, शायद तव्हां करे हदीस या ॿुधी बि न हुजे। अल्लाह जो नबी फरमाए थो सहाबा खे वसियत कंदे, जॾहिं जानवरनि जो खीर ॾियो त पंहिंजा नोह नंढा करियो, मथां जानवरनि जा जेके थण आहिनि से ज़ख़्मी थी न पवनि। ही आहे दुनिया जो को मज़हब, दुनिया जो को मुफ़क्किर, दुनिया जो को अदीब, दुनिया जो को सियासतदान अॻवान जे एतिरे क़दर रहनुमाई कई हुजे त जानवरनि जो खीर ॾोण जे लाइ एहतियात करियो, तव्हांजा नोह नंढा हुजनि। दुनिया जो को मज़हब आहे को लीडर, पर अल्लाह जो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह उहो नबी जो अचे तो सही मुस्लिम जे अंदर सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़ो मुशरिक हली आयो ऐं अची तंज़ कयाई, हिट कयाई। उन ज़माने माण्हू तंज़ कंदा हुआ, अॼु बि कनि था। चवणु लॻो त सलमान, मूंखे मालूम थियो आहे त तव्हांजो पैगंबर अव्हांखे क़ज़ाए हाजत जो तरीक़ो बि सेखारे। हाणे गौर करियो, जेको दीन क़ज़ाए हाजत जो तरीक़ो सेखारे थो, छा उहो दीन जेकॾहिं मीलाद नेकी हुजे त असांखे न ॿुधाया? जेको क़ज़ाए हाजत जो तरीक़ो सेखारे थो। सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु नाराज़ कोन थियो। ॾिसो न सहाबा जी अज़मत, सम्झी वियो त हिन तंज़ कयो आहे। चए त हा, अल्लाह जे नबी असांखे क़ज़ाए हाजत जो तरीक़ो सेखारियो। जॾहिं क़ज़ाए हाजत लाइ वञो, किबले तरफ़ मुंहुं न कयो, साॼे हथ सां तहारत न कयो, छेड़ सां हॾी सां तहारत न कयो, ऐं जेकॾहिं पाणी मुयसर न हुजे तव्हांखे भितरनि सां जेकॾहिं तहारत करणी पवे त 3 खां घटि भितर इस्तेमाल न कयो। सही मुस्लिम जी हदीस। जेको पैगंबर क़ज़ाए हाजत जो तरीक़ो ॿुधाए पियो, छा उहो नबी असांखे मीलाद जे बारे में नथे ॿुधाए सघियो? गौर कयो अल्लाह जा बानो, दीन इस्लाम तो अज़ीम दीन आहे। जे असांखे ॿुधायो त अल्लाह अल्लाह जो रसूल जेके ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइनि, उन्हनि में मामूली इज़ाफ़ो बि पंहिंजे तरफ़ां कोन्हे करणो। मामूली इज़ाफ़ो। कॾहिं कॾहिं दोस्त हिकिड़ो दलील पेश कंदा आहिनि, तव्हां ॿुधो हूंदो, उन जवाब मूंखां ॿुधंदा हलो। चवंदा आहिनि सही भला ॻाल्हि ॿुधो, चओ था त मीलाद अल्लाह जे नबी कोन मल्हाई, साहबा कोन मल्हाई, ताबईन तबा ताबईन कोन मल्हाई, इमामन कोन मल्हाई, मञूं था कोन मल्हाई, पर इन में ॾोह कहिड़ो आहे? इन में हर्ज कहिड़ो आहे? न मल्हाई अथनि छा गुनाह जो कमु करियूं पिया? असां त नेकी जो कमु करियूं पिया न, अल्लाह जे नबी सां मोहब्बत जो सबूत पिया ॾियूं।
हर्ज कहिड़ो आहे हिन में? मुझे जुमलो याद रखो, हर वो कम जेको सवाब जी नियत सां कयो वञे उनजे लाइ दलील खपे। बगैर दलील जे कंहिंखे हक़ न आहे जो को कम दीन में दाख़िल करे। जेकॾहिं तव्हां दुनियावी कम करियो था, सवाब जो पहलू न आहे, इस्लाम जो सां वास्तो कोन्हे। तव्हां बस में सफ़र करियो या कार में सफ़र करियो, तव्हांजी मर्ज़ी, इन जो सवाब सां तालुक कोन्हे। पर जॾहिं बि सवाब जो पहलू ईंदो तव्हांखे दलील पेश करणो पवंदो। हाणे आउं पुछां थो, ॿ टे मिसाल ॾियां थो त दीन मने कोन्हे कई पर तव्हीं छो नथा करियो? चवनि था साईं मने किथे? ठीकु, पुछो हिननि दोस्तनि खां, मग़रिब जी नमाज़ घणा रकात फर्ज़ आहे? सभु चवंदा 3 रकात। 3 रकात मग़रिब जी रकात नमाज़ फर्ज़ आहे। कंहिं बि हदीस में अल्लाह जे नबी 4 रकात पढ़ण खां मने कोन कई आहे, ॿुधाईंदो रहे। कंहिं बि हदीस में अल्लाह जे नबी 4 रकात नमाज़ पढ़ण खां मने नाहे कई। पोइ पुछो न दोस्त खां, तू मग़रिब 4 रकात छो नथो पढ़ी? मने तो कोन्हे, किथे मने कोन्हे, छो नथो पढ़ी? अञा ॿियो दलील। उन खां पुछो त रमज़ान जा घणा रोज़ा आहिनि? चयोसीं 29 या 30। उनखे चयोसि भला 31 छो नथो रखी? हिकिड़ो रोज़ो मथे थी वेंदो, सवाब तोखे ज्यादा मिलणो घुरिजे, छो नथो रखी? छाजे लाइ कोन थो रखी? वरी उनखां सुवाल करियो, पूरो कलमो छा आहे? चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मञूं था कलमे जा 2 जुज़ आहिनि, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ को हक़ीक़ी माबूद न आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। हाणे जेकॾहिं को माण्हू चवे ऐं ला इलाहा इल्लल्लाह खे मञा थो पर मुहम्मद रसूलुल्लाह खे नथो मञा, काफ़िर आहे। या चवे त मुहम्मद रसूलुल्लाह खे मञा थो पर ला इलाहा इल्लल्लाह खे तस्लीम नथो करियां, काफ़िर आहे। जेसि ताईं 2 जुज़ तस्लीम न करे। पर तव्हां गौर कयो आहे, जॾहिं मुअज़्ज़िन अज़ान ॾींदो आहे, आख़िरी कलिमात आहिनि ला इलाहा इल्लल्लाह। अज़ान जो आख़िरी कलमो कहिड़ो आहे? ला इलाहा इल्लल्लाह। जेकॾहिं सुभाणे तव्हांजे शहर कुनरी में को मुअज़्ज़िन ला इलाहा इल्लल्लाह खां पोइ मुहम्मदुर रसूलुल्लाह जा लफ़्ज़ वधाए, सॼो शहर तव्हांजो थी पवंदो। बरेलवी हज़रात, देवबंदी हज़रात सभु थी पवंदा। बरेलवी हज़रात बि थी पवंदा जेके मिलाद मल्हाइनि था। बाबा ही अज़ान जे अंदरि तो लफ़्ज़ छो वधाया? मुहसिन दलील ने अदामु मोहम्मद रसूलुल्लाह जा लफ्ज़ वधाया। नो केड़ो है, केड़ो अर्ज किथे मने अदबी नचो? मुखे बुधाए मौलवी साहबान मुतमिन थींदा, उन दलील के तस्लीम कंदा, यो ही जवाब ॾींदा त बाबा मञूं था त मोहम्मद रसूलुल्लाह, पर अल्लाह जे नबी अज़ान जे अंदर असांखे ये कलिमात आखिर में कोने सेखारिया। गाल टुटी वई न। जॾहिं तव्हां अज़ान जे अंदर पंहिंजे तरफ़ां मोहम्मद रसूलुल्लाह जा लफ़्ज़ नथा वधाए सघो, तव्हांखे केरु कढणो आहे? दीन जे अंदर नयूं नयूं बिदअतूं वधाईंदा था वञो। दीन इस्लाम त लफ्ज़ वधाइण जी इजाज़त नथो ॾे। सही मुस्लिम जी हदीस आहे, बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह अन्हु साहिब रसूल आहे, अल्लाह जे नबी वटि हली आयो। अल्लाह जे प्यारे पैगंबर दुआ सेखारी रात जो सुम्हण महिल। जॾहिं बिस्तरे ते वञी थो, बरा ही दुआ पढ़ंदो कर। उहा दुआ अल्लाह जे नबी सेखारी। उन दुआ जा विच वारा लफ़्ज़ आहिनि, व आमनतु बिनबी कल्लज़ी अरसलत। ऐं अल्लाह मूं तुंहिंजे उन नबी ते ईमान आंदो जेको तो मोकिलियो। अल्लाह जे प्यारे पैगंबर दुआ सेखारी। दुआ सेखारण खां पोइ पाण चवनि था त बरा हाणे हिनखे रिपीट कर, हाणे वरजाए, हाणे दोहराए त ॿुधा दुआ तो याद कई आहे या कोन कई आहे? बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह अन्हु जॾहिं दुआ दोहराई, हिकिड़ो लफ़्ज़ तब्दील कयो, सिर्फ़ हिकु लफ़्ज़। लफ़्ज़ कहिड़ो?
व आमनतु बिरसूलिकल्लज़ी अरसलत। नबी जी जाए ते रसूल जो लफ्ज़ इस्तेमाल करे। हालांकि आम तौर ते मुहद्दिसीन उलमा छा चयो आहे त रसूल ऐं नबी में फर्क के चवंदा फर्क कोन्हे, ॿिया चवंदा फर्क आहे। हर नबी रसूल नाहे हूंदो, हर रसूल नबी हूंदो। जेको नई शरीयत हाणे किताब नाज़िल थिए उन ते उहो रसूल आहे। आम तौर ते इहा ई तशरीह कई वई आहे। हर नबी जेको आहे उहो रसूल न थींदो, पर हर रसूल नबी आहे। रसूल ख़ास आहे, नबी आम आहे। हाणे बरा बिन आज़िब नबी जी जाइ ते रसूल जो लफ़्ज़ इस्तेमाल कयो। पाण सुगरनि छा फरमायो? राज़ी थिया? पाण फरमाइनि था न बरा उहे ई लफ़्ज़ चओ जेके मूं तोखे सेखारिया। आमनतु बिनबिय्यिकल्लज़ी अरसलत। ईमान आंदो मूं नबी ते ऐं अल्लाह जेको तो मोकिलियो। अल्लाह जे नबी रसूल जो लफ़्ज़ इस्तेमाल करण जी इजाज़त न ॾिनी। या दीन इस्लाम पंहिंजी मर्ज़ी कोन हलंदी। टियों मिसाल ॾींदो हलां। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु अज़ीम सहाबी आहे। वेठो आहे तेसि हिकिड़े माण्हू छिक ॾिनी। हिकिड़े माण्हू छिक ॾिनी ऐं जॾहिं छिक ॾे त हुनखे छा चवणो आहे? अल्हम्दुलिल्लाह। ॿुधण वारे खे चवणो आहे यरमुकल्लाह। ऐं वरी छिक ॾियण वारो चयो यहदीकुमुल्लाहु व युस्लिहु बालकुम। ये अल्लाह जे रसूल जो सेखारियल दुआऊं आहिनि, अल्फाज़ आहिनि। असां मां हर मुस्लमान खे यादि हुअण घुरिजनि। ॾिसो न छिक ॾे पियो पर सवाब कमाए पियो। ॾे छिक पियो पर सवाब कमाए पियो, छो त अल्लाह जी तारीफ़ करे पियो, मुस्लमान भाउ ते रहमत मोकिले पियो, पैगंबर जी पैरवी करे। छा दीन इस्लाम? तव्हां सुन्नत जी नियत सां अमल करियो पिया, सवाब कमायो पिया। होॾां तव्हांखे कुदरतन छिक अची वई। हिन माण्हू छिक ॾियण खां पोइ छा चयो? अल्हम्दुलिल्लाह व सलाम अला रसूलिल्लाह। अल्लाह अकबर। तारीफ़ अल्लाह जी ऐं सलाम हुजनि अल्लाह जे रसूल ते। ऐं तव्हां दोस्तनि खां पुछणु चाहियां थो त जेकॾहिं को मुस्लमान भाउ नबी ते सलाम मोकिले थो, छा इहा ॻाल्हि क़ाबिल एतिराज़ आहे? कोन्हे। छो त अल्लाह ख़ुदि हुकुम ॾिनो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ईमान वारो मुंहिंजे पैगंबर ते सलात मोकिलियो ऐं सलाम बि मोकिलियो। सलात बि मोकिलियो, सलाम बि मोकिलियो। अल्लाह सलाम मोकिलण जो हुकुम ॾिनो आहे। हिन माण्हू छा चयो? अल्हम्दुलिल्लाह व सलाम अला रसूलिल्लाह। पर ॾिसो दीन छा खे चइबो आहे? दीन पंहिंजी राय जो नालो कोन्हे जो पंहिंजी मर्ज़ी सां वधाईंदा वञूं। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु छा चयो कि अल्लाह जा बाना आऊं बि चवां थो अल्लाह जे नबी ते रहमतूं हुजनि, सलाम हुजनि। व लैस हाकदा अल्लमना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर अल्लाह जे नबी असांखे ये लफ़्ज़ कोन सेखारिया। या दीन हालांकि लफ़्ज़ सुठा आहिनि, नबी ते मोमिन खे सलाम मोकिलणु घुरिजे, पर जंहिं टाइम ते नबी ये लफ़्ज़ न सेखारिया आहिनि असांखे कोन्हे चवणा। उन टाइम ते ये लफ़्ज़ अदा कोन्हे करणा। तव्हांखे अञा हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां। अज़ीम ताबई इमाम सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैह। अज़ीम ताबई इमाम। ताबई उनखे चइबो आहे जेको साहबा जी सोबत में रहियो। हिकु दफ़े ॾिसे हिकिड़े माण्हू खे त ईदगाह जे अंदरि ईद निमाज़ खां अॻु में नफ़ली निमाज़ूं पियो पढ़े। तव्हांखे ख़बर आहे त अल्लाह जो नबी जॾहिं ईदगाह में ईंदो हो त पाण सिर्फ़ ईद जूं 2 रकातूं पढ़ंदा। अॻियां पोयां के क़िस्म जा नफ़ल कोन पढ़ंदा। को बि सबूत न अल्लाह जे रसूल खां। ईद निमाज़ जे ॾींहं 2 रकातूं ईद निमाज़ जूं। हिन माण्हू छा कयो जो नफ़ल पढ़णु शुरू थी वियो। अल्लाह को जवाब खे गौर सां ॿुधजो ऐं दीन सम्झो। दीन छा खे चइबो आहे? दीन पंहिंजी मर्ज़ी खे कोन चइबो आहे। सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैह जॾहिं हुन सलाम वरायो त हुनखे सॾु कयो कि अल्लाह जा बाना हीउ नफ़ल छो पियो पढ़ी? हीउ निमाज़ छो पियो पढ़ी? छा जे लाइ निमाज़ पढ़ी पियो? जिसी ॻाल्हि ॿुधो को गुनाह जो कमु कयो आहे छा? निमाज़ पढ़ा पियो न।
छा अल्लाह ताला मुखे नमाज पढ़न ते सदा दींदो अज़ाब दींदो? उन माण्हू जो जवाब ॾिनो। 3 किताबनि जा हवाला मुसन्निफ अब्दुल रज़्ज़ाक़ उन जे अंदरि हवालो मौजूद आहे। उन खां अलावा अल फ़क़ीह वल मुतफ़क़्क़िह ख़तीब बगदादी जो किताब उन जे अंदरि हवालो मौजूद आहे ऐं ग़ालिब अल मुसन्निफ इब्न अबी शैबा जे अंदरि 4 किताब उन जे अंदरि सही सनद सां वाक़ियो मौजूद आहे। उन छा चयो? साईं छा मुखे अल्लाह नमाज पढ़ण ते अज़ाब ॾींदो? सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैह छा जवाब ॾिनो? अल्लाहु अकबर। असांजे सलफ जी समझ ॾिसो, दीन जो फहम ॾिसो। चवे थो अल्लाह तोखे नमाज पढ़ण ते सदा कोन ॾींदो, पर तोखे प्यारे पैगंबर जी नाफरमानी करण ते सदा ज़रूर ॾींदो। तो प्यारे पैगंबर जी नाफरमानी कई। अल्लाह जे नबी ईदगाह जे अंदर कदे नफल नमाज कोने पढ़ी। या दीन इस्लाम पंहिंजे तरफा का शय वधाए नथा सघो, पंहिंजे तरफा का शय घटाए नथा सघो, लफ्ज़ में तवी वधाए नथा सघो। ऐसा जी हालत छा आहे? कदे दुआ जूं बंदियूं खणी ॾिसो। रोज़े खोलण जी दुआ अल्लाहुम्मा लक सुम्तु वला रिज़्क़िक अफ़्तरतु। हालांकि ये रिवायत में ज़ईफ़ है, या रिवायत में सनदन ज़ईफ़ है, पर यह दुआ अल्लाह के नबी जे करे सिखारी हदीसन में अचे थी। इनमें ये लफ्ज़ है, पर उनमें व आमनतु जा लफ्ज़ बहन व अलैक तवक्कलतु मुखे ॿुधाए लफ्ज़ आया किथां? के तव्हां खे लफ्ज़ ॿुधाया? प्यारे पैगंबर जेका दुआ ॿुधाई, छा उन जे अंदर का कमी आहे? हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾींदो हलां। ऐं गवर्नमेंट ऑफिसर बि रहियो आहियां। जेकॾहिं गवर्नमेंट जो को ज़िम्मेदार माण्हू, चाहे वो डिप्टी कमिश्नर हुजे, मिनिस्टर हुजे, या को माण्हू असांजे हेल्थ खाते सां तालुक रखण वारो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर हुजे, को बि ऑफिसर, को बि ज़िम्मेदार माण्हू जेकॾहिं लेटर जारी करे, लेटर पंहिंजी ऑफिस मां जारी करे, ऐं पुछण चाहियां थो सरकारी मुलाज़मीन खां कि हेठे माण्हू खे इजाज़त आहे त ऑफिसर जे लेटर में पंहिंजे तरफ़ां के लफ़्ज़ वधाए, जुरत कंदो? सज़ा खाईंदो। मिनिस्टर या ऑफिसर सॼे पुछंदो जेको लेटर मूं तोखे ॿुधायो उनमें लफ़्ज़ तो छो वधायो, छो तो लफ़्ज़ वधायो? अल्लाह जा मानो हिकिड़ो दुनियादार माण्हू नथो बर्दाश्त करे उनजे ऑफिस जे लेटर जे अंदर कोई इज़ाफ़ो कयो वञे त रब्बुल आलमीन कीअं बर्दाश्त कंदो उनजे दीन जे अंदर माण्हू पंहिंजे तरफ़ां शयूं वधाईंदा वञनि, अल्लाह जे नबी जी हदीस में इज़ाफ़ा कंदा वञनि। कीअं अल्लाह ताला बर्दाश्त करे कंदो त दीन इस्लाम जे अंदर पंहिंजे तरफ़ां इज़ाफ़ा कया वञनि? दीन इस्लाम त मुकम्मल दीन आहे न। ऐं मूंखे ॿुधायो कहिड़ी कमी आहे दीन इस्लाम जे अंदर जो तव्हां बिदतूं ईजाद कयूं आहिनि? छा नेक अमल घटि आहिनि? छा नेक अमल घटि आहिनि जो तव्हां उहे छॾे बिदतूं इख्तियार कयूं आहिनि? ऐं 3 हदीसूं तव्हांखे ॿुधायां, ऐं पोइ गौर सां ॿुधो अमल केतिरो आहे ऐं उनजो इनाम केतिरो। ये हदीसूं असांखे यादि आहिनि, इन ते असांजो अमल आहे। बिदतनि ते असीं ज़ोर ॿधूं था, शौक़ सां करियूं था। उहे अमल जेके अहादीस मञा साबित आहिनि बज़ाहिर नंढड़ा, पर सवाब ॾिसो केॾो आहे। पहिरियों माना मिसाल सही बुखारी जी हदीस, पाण सगुरा फरमाइनि था जॾहिं इमाम नमाज पढ़ाए रहियो आहे, पोयां मुक़्तदी बीठल ऐं चवे थो वलज़ालीन आख़िर जे अंदर, पोइ छा थो चवे? आमीन चवे। पाण फरमाइनि था इज़ा अम्मनल इमाम, जॾहिं इमाम आमीन चवे फ़अम्मिनू, तव्हां बि आमीन चओ। जॾहिं इमाम आमीन चवे तव्हां बि आमीन चओ। पोइ पाण ते फरमाइनि था फ़इन्नहु मन वाफ़क़ तामीनहु तामीनल मलाइकते गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिही। छा इनाम ऐं छा तव्हां महिनत कई आहे, ॿई ॿुधाईंदो अलाह न।
पाण फरमाइनि था जॾहिं इमाम आमीन चवे तव्हीं बि आमीन चओ, जंहिंजी आमीन मलाइकनि जी आमीन सां मुवाफ़िक़ थी वई उनजा अॻियां सभु गुनाह माफ़ कया वञनि। हाणे वरी फ़ैसिलो करियो महिनत तव्हां केतिरी कई, छा तव्हां को जबल थॾारियो, छा तव्हांखे कंहिं चयो थी जबल तां खणी उते रख, ज़बान खे तव्हां हरकत ॾिनी आहे, सिर्फ़ आमीन जो लफ़्ज़ चयो आहे, चंद सेकंड लॻनि था पर प्यारे पैगंबर जी सुन्नत आहे अॻियां सभु गुनाह माफ़। ये हदीसूं असांखे यादि आहिनि, इन ते अमल आहे। अमल छा दुश्मनी कंदा आहियूं, वॾे सॾ आमीन चयो त विढ़ी पवंदा आहियूं, मस्जिद मां ॿाहिरि कढंदा आहियूं, तो आमीन छो वॾे सॾ चई, वहाबी आई हा कंहिंखे उहे साॻिया माण्हू वञनि था सऊदी अरब, उते सभु जा सभु इमाम आमीन चवनि था, बैतुल्लाह हुजे मस्जिद नबी हुजे सभु आमीन सां गूंजी वञनि, उते मजबूरन में नमाज़ पढ़नि पिया, हिते झेड़ो कंदा आहिनि। पहिरियों वाक़ियो, ॿियो वाक़ियो, जन्नत जो ऐलान, जन्नत मिले पई ऐं अमल कहिड़ो आहे। हदीस इमाम नसाई सुनन अल कुबरा जे अंदर आंदी, शेख अल्बानी सयाह जे अंदर आंदी। पाण सुगरा फरमाइन था मन कर आयतुल कुर्सी फी दुबरि कुल्ल सलातिन मक्तूबतिन लम यमनहु मिन दुखूलिल जन्नति इल्ला अन यमूत। पाण फरमाइला जे माण्हू हर फर्द नमाज खां पोइ, याद रखो हर फर्द नमाज खां पोइ आयतुल कुर्सी पढ़ी, उन माण्हू जे विच में जन्नत जे विच में फर्क केतिरो आहे, हेॾा मौत आयो उन जन्नत में दाख़िल थी वियो। अल्लाह अकबर, सोचा तो करे भई गौर करियो, जेकॾहिं को माण्हू आराम सां बि पढ़े आयतुल कुर्सी, घणो टाइम लॻंदो, 2 या 3 मिंट, 2 या 3 मिंट लॻंदा, वध में वध 3 मिंट तव्हांखे लॻनि, सुकून सां पढ़ो, पर इनाम ॾिसो केतिरो आहे। उहा जन्नत जेका अनमोल शइ आहे, प्राइसलेस शइ आहे, उहा तव्हांखे मिले पई। अमल केतिरो आहे, हर फर्ज़ नमाज खां पोइ तव्हांखे आयतुल कुर्सी पढ़ी, ही सुन्नत मां हेॾियूं शयूं साबित अमल आहे कोन। टियों मिसाल ऐं ॾींदो हलां, पाण सुगरा फरमाइनि था, हदीस आहे इब्न हिब्बान जी, मन तवज़्ज़ह कमा उमिर व सल्ला कमा उमिर गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिही। पाण फरमाइंदा जे माण्हू वुज़ू कयो जी वुज़ू जो हुक्म उनखे कयो। ॾिसो हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि, उहा ॻाल्हि हलंदी कोन जेके चवनि था जंहिं बि तरीक़े सां नमाज़ पढ़ो थी वेंदी, बाबा हथ ॿधो या खोले छॾियो, रफ़ुल यदैन करियो या न करियो, आमीन वॾे सॾ चओ या आहिस्ते चओ, जंहिं बि तरीक़े सां नमाज़ पढ़ो नमाज़ थी वेंदी। इहो बातिल कौल आहे, ग़लत कौल आहे। इबादत सिर्फ ऐं सिर्फ उन तरीक़े सां क़बूल थींदी जेको प्यारे पैगंबर खां साबित आहे, उन खां सवाइ इबादत क़बूल कोन पवंदी। पाण सगोरा फरमाइनि था जे वुज़ू कयो जी उनखे वुज़ू जो हुक्म कयो, माना जी मूं वुज़ू जो हुक्म कयो। पाण जो वुज़ू आहे, सवाल करियां थो तव्हां खां, पाण जो वुज़ू सुन्नत मुताबिक़ आहे, गैरन खे छॾियो, पंहिंजा अहल हदीस जी छोकिरूं खाईंदा वञनि, ॿियनि खे छा चवां। अहल हदीस वञाम केतिरा अहिड़ा आहिनि जिन जो वुज़ू सही कोन्हे। ही कंध जो मख उबत न थियण सां इहो किथां आयो, ही गर्दन जी मसा किथां आई, कंहिं सही हदीस जे अंदर आहे? का हिकु सही हदीस मूंखे ॾेखारियो। वॾा वॾा जयद उलमा इब्न तैमिया रहमहुल्लाह, इब्न क़य्यम, शेख इब्न उसैमीन, इब्न बाज़, अलबानी रहमहुल्लाह ताला, अज़ीम मुहद्दिस आलिम चई चुका आहिनि, कंध जो मसा बिदअत। ये आयो किथां? ऐं अञा अॻिते ही किथां आयो? ये आयो किथां? दीन तव्हां आयो कढियो किथां आहे? मूंखे ॿुधायो सही, कहिड़ी हदीस में आहे हिन तरीक़े सां तव्हां ॿाह ते हथ फेरियो? कहिड़ी हदीस में? उहे अंधी तकलीद जी बाबा करे वियो, नाना करे वियो, जी मौलवी साहब पियो करे। अल्लाह अकबर, अल्लाह ने भी फरमाया कि हुक्म कयो वियो आहे वुज़ू उन तरीक़े सां करे, मुंहिंजी सुन्नत मुताबिक़ वुज़ू करे। पहिरियों इंतहाई अहम शर्त आहे, ऐं ॿियो शर्त
नमाज पढ़े पर जी उनके हुक्म कयो माना मुझी सुन्नत मुताबिक नमाज पढ़े तो उन जा अग्यां सब गुनाह माफ कर पानी नमाज आए माफ कजो आहे हाणे असांजे दोस्तनि इशा नमाज पढ़ी 3 रकत वितर हालांकि बर एक रकत वितर भी साबित है 5 भी साबित है 9 भी साबित है 7 भी साबित है पर असांजा ये ॿाहिरि कॾहिं कोन पढ़ी हमेशा 3 रकत छा अल्लाह जे नबी 1 रकत कोन पढ़ी हुक्म कोन कयो छा प्यारे पैगंबर 5 रकात वितर जो हुक्म नाहे कयो अल्लाह अकबर सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा चवे थी पान 5 रकात वितर पढ़ंदा हुआ त आखिरी रकात में वञी वेंदा हुआ 4 रकातूं लगातार पढ़ंदा हुआ तशहुद कोन कंदा हुआ अतहियात जे विच में कोन वेंदा हुआ सही मुस्लिम जी हदीस माना 5 रकातूं वितर पढ़े त कहिड़े नमूने सां लगातार पढ़ंदो वञे 2 रकात ते भी कोन वेंदो चौथी ते भी कोन वेंदो आखिरी रकात ते वही अतहियात पढ़ी दुरूद पढ़ी दुआ पढ़ी सलाम पढ़ाई असां करे 5 पढ़ी 1 रकात साबित पान फरमाता मन हब अयूतिर फल यूतिर बे वाहिदतिन आवामो को वितर पढ़ण चाहे 1 रकात में पढ़ी सके थो बल्कि वितर दी बुनियादी माना ही हिक है बुनियादी माना ही वितर दी हिक है अल्लाह जे नबी फरमाना इन्नल्लाह वित्रुन युहिब्बुल वित्र अल्लाह वित्र आए उनके वित्र हुजण पसंद छा माना कंदो नऊज़ बिल्लाह 3 नऊज़ बिल्लाह 5 बल्कि वित्र दी बुनियादी माना हिक अल्लाह हिक आए उनके अकेलो हुजण पसंद छो त 21 तादाद के अरबी में वित्र चइबो अरबी में 21 तादाद के वित्र चइबो 1 भी वितर है 3 भी वितर है 5 भी वितर है 7 9 11 13 उहे अंग जिनस के पान बिन सां वंडे नथा सघो उनखे चइबो वितर वितर माना 21 अंग ऐं 21 अंग जी शुरुआत थिए थी हिक खां शुरुआत थिए थी अल्लाह जे नबी पाण 1 रकात वितर पढ़ी आहे 1 रकात वितर पढ़ण जो हुक्म ॾिनो अथनि सहाबा मजा सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु अब्दुल्लाह बिन अब्बास साद बिन अबी वक्कास उस्मान बिन अफ़्फ़ान वड़ा सहाबा उनका सबूत आहे 1 रकात वितर पढ़ंदा बल्कि सही बुखारी जी रिवायत आहे सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु लगातार 1 रकात वितर पढ़ंदो एक मानू हली आयो सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास वट कि अब्दुल्लाह मूं हिकिड़ी ॻाल्हि पुछी आहे त अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु 1 रकात वितर पढ़े थो माना अहिड़ा माण्हू हुआ उन ज़माने में बि जेके सुन्नत ते एतिराज़ कंदा हुआ या उनखे ॼाण कोन हुई अमीर मुआविया 1 रकात वितर पढ़े थो सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास छा जो असाब सुन्नत बी रिवायत लफ्ज़न इन्नहु फ़क़ीहुन सैयदना मुआविया फ़क़ीह दीन जी समझ रखे थो उन सुन्नत मुताबिक अमल कयो जेकर 1 रकात वितर पढ़ाई सुन्नत मुताबिक अमल कयाई अब्दुल्लाह बिन अब्बास जवाब ॾे थो असांजी नमाज सुन्नत के खिलाफ 3 रकात वितर पढ़ंदा आहियूं उन में आखिरी रकात में दुआए कुनूत का में असांजा दोस्त अल्लाह अकबर चई उन का पोइ रफ़ल यदैन करे हथ ॿधी दुआए कुनूत पढ़ंदा आहियूं हाणे इहा रफ़ल यदैन जेका 3 रकात में कनि था दुआए कुनूत का अॻ में अल्लाह जे नबी खां कंहिं बि हदीस मां साबित कंहिं बि हदीस ऐं ॿी तरफ़ ॿुधायां आऊं तेतरे कदर यकीन रखां थो इन ॻाल्हि ते मूंखे जेकॾहिं के चवनि डॉक्टर अब्दुल हफीज़ कसम खण अल्लाह जो सचो कसम खण जायज़ आहे कूड़ो कसम खण गुनाह कबीरा तो अल्लाह जो कसम खण जे लाइ तैयार आहियां त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन धरती ते हिक नमाज बग़ैर रफ़लियतन जे नारे उनखे जो कसम त खणी ॾेखारे बदन थड़कण लॻियुसि ॾकणी मची वई असांखे को डप कोन्हे छो यकीन 100% खां मथे यकीन आहे अल्लाह जे नबी कॾहिं बिना रफ़लियतन जे नमाज़ न आहे पढ़ी बल्कि अहिड़ी हदीस जी तव्हांखे ॿुधायां थो इंशाअल्लाह तव्हांजो ईमान ताज़ो थींदो शक शुबा ख़त्म थी वेंदा को शक न रहंदो जेकॾहिं वाक़िअतन तव्हां ग़ैर जानिबदार आहियो मुतासिब न आहियो तव्हां ते हुज्जत पूरी थी वेंदी हदीस कामयाब
सुनन कुबरा बैहक़ी ऐं ॿुधाईंदो न हदीस निराली हदीस अजीब हदीस आहे। इन जा 6 रावी हदीस के रिवायत कनि था, पर रिवायत करण सां गॾोगॾु रफ़ुल यदैन कंदा बि वञनि। अजीब हदीस आहे, निराली हदीस आहे। 6 रावी नाला बि तव्हांखे ॻणणा आहिनि, ॻणाईंदुसि नाला बि ॻणजो। 6 रावी हदीस बयान कनि था ऐं ख़ुदि रफ़ुल यदैन कनि था। इमाम बैहक़ी रिवायत आंदी मोहम्मद बिन इस्माइल सुलमी हदीस रावी चवे थो मूं पंहिंजे उस्ताद अबू नौमान मोहम्मद बिन फज़ल जे पुठियां निमाज़ पहिरियों रावी हणंदा अबू नौमान मोहम्मद बिन फज़ल उन जे पुठियां निमाज़ पढ़े, निमाज़ शुरू कई रफ़ुल यदैन कई, रुकू में वियो रफ़ुल यदैन कई, रुकू खां उथियो रफ़ुल यदैन। मूं पंहिंजे उस्ताद खां पुछियो तव्हां रफ़ुल यदैन छो था करियो? मुंहिंजे उस्ताद अबू नौमान मोहम्मद बिन फज़ल चयो त मूं निमाज़ पढ़ी पंहिंजे उस्ताद हम्माद बिन ज़ैद जे पुठियां अज़ीम मुहद्दिस मुंहिंजे उस्ताद नमाज़ शुरू कई, रफ़ुल यदैन कई, रुकू में वियो रफ़ुल यदैन कई, रुकू खां उथियो रफ़ुल यदैन कई। घणा रावी थिया? 2। हम्माद बिन ज़ैद खां पुछियो वियो तव्हीं रफ़ुल यदैन छो था करियो? कि मूं नमाज़ पढ़ी पंहिंजे उस्ताद अयूब सख्तियानी रहमतुल्लाह अलैहि जे पुठियां अज़ीम ताबई इमाम आहे। मुझे उस्ताद अयूब सख्तियानी रुकू में बींदो रफ़ुल यदैन कंदो, उथंदो रफ़ुल यदैन कंदो, नमाज शुरू कंदो रफ़ुल यदैन कंदो। घणा रावी थिया? 3। गणींदा हलो। अयूब सख्तियानी खां पुछियो वियो तव्हीं रफ़ुल यदैन छो था करियो? कि मूं नमाज पढ़ी अता बिन अबी रबाह जे पुठियां। ऐं अता केड़ा? कारे रंग जो गुलाम आहे। ॾिसो इस्लाम जी अज़मत, कारे रंग जो गुलाम आहे पर दीन जे अंदर सरदार, दीन में सरदार। दुनिया जो को मज़हब आहे अॼु अमेरिका जे अंदर, अॼु बि अमेरिका जे अंदर कारनि खे टके जी इज़त न मिली, अॼु बि इज़त कोन अथनि जेके कारे रंग जा आहिनि। पर इस्लाम जे अंदर तव्हां ॾिसो अता बिन अबी रबाह गुलाम बा कारे रंग जो बाय, पर मक्के जो अंदर अगवान आहे दीनी मसाइल जे अंदर। हिक दफ़े सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास आयो हज जे मौके ते, माण्हू घेरो करे अब्दुल्लाह बिन अब्बास खां मसला पुछण लगा। अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हु चयो अल्लाह जा बानो तव्हां में अता मौजूद आहे, उन खां वञी सुवाल कयो। माना अब्दुल्लाह बिन अब्बास जो शागिर्द, अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जो शागिर्द इमाम अता, मक्के जो इमाम। छा चयो अयूब सख्तियानी? मूं पंहिंजे उस्ताद अता बिन अबी रबाह जे पुठियां नमाज़ पढ़ी, उन रुकू जे अंदर वञण मां रफ़ुल यदैन कई, उथण मां रफ़ुल यदैन कई, नमाज शुरू करण मां रफ़ुल यदैन कई। घणा रावी थिया? 4। गणींदा हलो। अता बिन अबी रबाह खां पुछियो वियो तव्हीं रफ़ुल यदैन छो था करियो? कि मूं नमाज पढ़ी अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जे पुठियां रज़ी अल्लाहु अन्हु, साहिब रसूल आहे। अल्लाह जा बानो फितननि जो दौर आहे। पान जे दिल में सहाबा जी मोहब्बत पैदा करियो, सहाबा जो दिफ़ा करियो। हिकिड़ो सवाल तव्हां खां करियां थो, वेठल आहियो, मालूमात में तव्हांजी वधी वेंदी। उहो कहिड़ो सहाबी आहे जंहिंजूं 4 पीढ़ियूं सहाबी आहिनि? कहिड़ो सहाबी आहे जंहिंजूं 4 पीढ़ियूं सहाबी आहिनि? साम्हूं जेके वेठल जवाब ॾियो, सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह। याद रखो ये अज़मत, यो शान, यो एजाज कंहिंखे मिलियो आहे? सैयदना अबू बकर सिद्दीक है। 4 पीढ़ियूं कहिड़ियूं? वालिद अबू कुवाफा साहबी, पान अबू बकर सिद्दीक साहबी, न्याणी अस्मा बिन अबी बकर सहाबियानी ऐं पुट अस्मा जो अब्दुल्लाह बिन ज़ुबैर साहब। 4 साहबी, 4 पीढ़ियूं। जब तुम अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जे पुठियां नमाज पढ़ी, नमाज शुरू कई, रफ़ुल यदैन कई, रुकू में वियो रफ़ुल यदैन कई, रुकू खां उथियो रफ़ुल यदैन कई। जॾहिं अब्दुल्लाह बिन ज़ुबैर खां पुछियो, घणा रावी थिया? 5। अब्दुल्लाह बिन ज़ुबैर खां पुछियो वियो तव्हीं रफ़ुल यदैन छो था करियो? कि मूं नमाज पढ़ी पंहिंजे नाने अबू बकर सिद्दीक जे पोयां, मुंहिंजे नाने नमाज शुरू कई, रफ़ुल यदैन कयाई, रुकू में वियो रफ़ुल यदैन कयाई, रुकू खां उथियो रफ़ुल यदैन कयाई। 6 रावी थिया। अबू बकर सिद्दीक चवे थो मूं नमाज पढ़ी मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठियां अल्लाह जे नबी नमाज शुरू कई, रफ़ुल यदैन कयाऊं, रुकू में विया रफ़ुल यदैन कयाऊं, रुकू खां उथिया रफ़ुल यदैन। हाणे छा खपे तव्हांखे ॿुधायो? कहिड़ो दलील खपे? सही सनद सां आहे। हा हिकिड़ो रावी आहे में जेते जरा थियल आहे, उनखे वाज़े कंदो आहे। उहा मोहम्मद बिन फज़ल, अबू नौमान मोहम्मद बिन फज़ल। उनजो आखिरी दौर में हाफिज़ो ख़राब थी, आखिरी दौर में हाफिज़ो ख़राब थी। पर इमाम दारकुतनी चवे थो, इमाम ज़हबी चवे थो
इमाम दारकुतनी तो वॾो मुहद्दिस आहे, इल्ल जो वॾो माहिर आहे। वो चवे तो, इमाम ज़हबी चवे तो त हाफ़िज़े ख़राब थियण खां पोइ मोहम्मद बिन फज़ल काब मुनकर रिवायत न कई, काब मुनकर रिवायत न कई। हाफ़िज़े ख़राब थियण खां पोइ तंहिंजे करे या सनदन सही हदीस आहे जी सिज रोशन आहे, ती हिन हदीस जी सनद रोशन। हाणे मूंखे ॿुधायो कहिड़ो शक रहियो? अल्लाहु अकबर। अॼु असांजो अमल आहे हेड़ी अजीम सुन्नत उनके छड़ियो वेठा, हेड़ी अजीम सुन्नत। दोस्तों दीन नालो आहे अल्लाह जे प्यारे पैगंबर इताअत जो, याद रखी छड़ियो। ऐं हा जे कॾहिं को अमल करियो था सुन्नत जे खिलाफ, आऊं तव्हां छा सहाबी बि करे तॾहिं बि सवाब कोन मिलंदुसि। वरी टे मिसाल पेश थो कयां, सहाबी बि जेकॾहिं अमल करे सवाब कोन मिलंदो, जेकॾहिं बिलफर्ज सुन्नत जे खिलाफ अमल करे वेठो। पहिरियों मिसाल अबू बुरदा रज़ी अल्लाह जो, सही बुखारी जी रवायत। ईद उल अज़हा जो ॾींहुं आहे, 10 तारीख़ ज़ुल्हिज्जा जी। कुर्बानी मुसलमान कंदा आहिनि, पर कुर्बानी करे कबी आहे ख़बर अथव न? सुन्नत आहे ईद नमाज़ खां पोइ कुर्बानी करणी आहे, ईद नमाज़ खां पोइ। पर अबू बुरदा खे ख्याल आयो त पाड़े में गरीब वेठा आहिनि, मिस्कीन वेठा आहिनि, अॼु छो न आऊं पंहिंजी बकरी अॻ में ज़बह करे गोश्त उन्हनि में विराए तंहिंखां पोइ वञी ईद नमाज़ पढ़ां। वेचारा गरीब बि खाइनि वञी गोश्त। नियत सुठी आहे, नियत आहे मिस्कीननि जो फ़ाइदो थिए, गरीबनि जो फ़ाइदो थिए। सो छा के बकरी ज़बह करे छॾे, बकरी ज़बह करे अल्लाहु अकबर। तंहिंखां पोइ वियो माना ईद नमाज़ ते। अल्लाह जे नबी खे जॾहिं ख़बर पए थी त पाण घुराइनि था अबू बुरदा खे, अबू बुरदा तो बकरी छो अॻ में पुठी, ईद नमाज़ खां अॻ में छो? कि अल्लाह के रसूल पाड़े में गरीब रहन था, मिस्कीन रहन था। मूं सोचो त न ईद नमाज में देर आए, छो ना बकरी के ज़बह करे गोश्त मिस्कीन में विराए तंहिंखां पोइ ईद नमाज ते वञा, ताकि गरीब गोश्त खाई तंहिंखां पोइ ईद नमाज ते अचा। नियत ॾिसो केॾी सुठी आहे। पर पाण सोकरा छा था फरमाइनि, तिल्क शातो लहमिन या अबा बुरदा, अबू बुरदा तो बकरी ज़बह कई गोश्त वारी, तोखे कुर्बानी जो सवाब कोन मिले। सहाबी सुन्नत के खिलाफ अमल करे वेठो, सवाब का महरूम, सवाब कोन मिलो। जेकॾहिं सुन्नत के खिलाफ अमल करे वेठो। ॿियो मिसाल ॾियां थो, अबू दाऊद मुस्नद अहमद, सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस शादी कई एक औरत सां। शादी कुछ ॾींहं गुज़रिया, अब्दुल्लाह बिन अमर बिन आस जो वालिद अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु उहो बि सहाबी आहे, पुट बि सहाबी, पीउ बि सहाबी। अमर बिन आस पंहिंजी नोह वटि हली आयो, बहू वटि हली आयो। जी वॾे जो फर्ज़ थींदो आहे त घर मंझां न्याणी खां पुछे, बाबा मुंहिंजो पुटु कीअं आहे, गुज़ारो कीअं पियो थिए, को मसलो त कोन्हे। इन में इशारो आहे त घर जा वॾा जेकॾहिं का न्याणी पढ़ण जी अचे घर जे अंदरि, उन खां पुछा कनि तुंहिंजो गुज़ारो कीअं पियो थिए, मुंहिंजे पुट जो रवैयो कीअं आहे। हली आयो पंहिंजी नोह वटि, धीअ मूंखे ॿुधाए मुंहिंजो पुट अब्दुल्ला कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। जी चाचा भलो माण्हू आहे। अल्लाहु अकबर। ॾिसो इन में बि इशारो आहे, घरवारी खे घुर्जे पंहिंजे मुड़ुस जूं ख़ूबियूं बयान करे, ख़ूबियूं बयान करे, तारीफ़ करे, हर जगह ते शिकायत न कंदी वते। तव्हांजो पुट भलो माण्हू आहे, जॾहिं खां शादी थी आहे सॼी राति तहज्जुद नमाज़ पढ़ंदो आहे, रोज़ नफ़ली रोज़ा रखंदो आहे, पर मुंहिंजे बिस्तरे जे वेझो बि कोन आयो। हाणे सी ॻाल्हि ॿुधी, तहज्जुद नमाज़ पढ़ण का मामूली ॻाल्हि आहे, सॼी राति तहज्जुद नमाज़ पियो पढ़े, सुम्हे बि कोन थो। अब्दुल्ला पाण सुगरा फरमाईंदा तहज्जुद नमाज़ पाण ते लाज़िम कयो। 4 वॾियूं इन में शयूं आहिनि, फ़ाइदा आहिनि, 4 वॾा एज़ाज़ आहिनि। कहिड़ा? फ़इन्नहु दाबु सालिहीन क़ब्लकुम, अवां खां अॻु में जेके बि नेक इंसान गुज़ारेगा सभु तहज्जुद गुज़ारो, तहज्जुद के लाज़िम कयो। ॿी शइ तकफ़ीरुल लिस्सय्यात, ही नमाज़ तव्हांजा गुनाह माफ़ कराईंदी। टी शइ मनहातुन अनिल इस्म, तव्हांखे गुनाहनि खां रोकींदी। ऐं चौथों फ़ाइदो तहज्जुद नमाज़ तव्हांजे जिस्म खां बीमारी खे दूर करे। ही सॼी राति नमाज़ पढ़े थो साहब। ऐं नफ़ली रोज़ा छा सवाब आहे? पाण सुगरा फरमाईंदा हिकिड़ो नफ़ली रोज़ो रखे थो त अल्लाह उनजे चेहरे खे 70 सालनि जी मुसाफ़िरी बराबर जहन्नम जी बाहि खां परे करे। हिकिड़े नफ़ली रोज़े जे करे अब्दुल्ला रोज़ नफ़ली रोज़ा,
पर घर वारी जे बिस्तरे जे वेझो कोन आयो। इन में इशारो कहिड़ो आहे त मूंसां हम बिस्तरी उन कोन कई, मुंहिंजो हक़ अदा उन कोन कयो। सैयदना अमर बिन आस अल्लाह अकबर इहा ॻाल्हि ॿुधी पहती अल्लाह जे प्यारे पैगंबर पाण शोगरद अब्दुल्ला खे घुरायो। अब्दुल्ला मूं ताईं ॻाल्हि पहती आहे, जॾहिं खां शादी थी आहे रोज़ नफ़री रोज़ा रखी थो, सॼी राति तहज्जुद नमाज़ पढ़ी थो, घर वारी जे बिस्तरे जे वेझो बि कोन वियो आई। घर वारी सां हम बिस्तरी करण बि औरत जो हक़ आहे। जेकॾहिं को माण्हू ताक़त हूंदे पंहिंजी घरवारी जो हक़ अदा नथो करे, घरवारी खे शरीयत हक़ ॾिनो आहे, खुला वठी सघे थी, खुला वठी सघे थी। इहो हक़ आहे औरत जो, जी मर्द जो हक़ आहे, औरत जो हक़ आहे। अल्लाह इंसानी फितरत में शयूं रखी वञे। अब्दुल्ला बिन अमर बिन आस पंहिंजी घरवारी जो हक़ अदा कोन कयो इबादत जे करे। अब्दुल्ला छो छाजे करे कि मां अरदतु बिज़ालिक इल्लल खैर, अल्लाह जे नबी चाहियां तो मूंखे सवाब ज्यादा मिले। उहो ई दलील जेको आम तौर ते दौर जे मुसलमान पेश कंदा, साईं मीलाद नाम मल्हायूं था सवाब मिली वञे, टीजा ॾाह चालिया इन लाइ कयूं था सवाब मिली वञे, सलातो सलाम अल्लाह पढ़ूं था अज़ान खां अॻु में सवाब मिली वञे। अब्दुल्ला बि साॻियो जवाब ॾिनो, अल्लाह जे रसूल चाहियां तो ज्यादा खैर मिली वञे, भलाई मिली वञे, सवाब मिली वञे। पर सवाब मिलियो, सवाब मिलियो। सहाबी भी पंहिंजी मर्जी सां अमल करे सवाब कोन मिलंदो। दीन कंहिंजी राय या मर्जी जो नालो कोन्हे, दीन कुरान हदीस जो नालो आहे। पाण सुगरा फरमाइनि ला साम मन सामल अबदा। अब्दुल्ला जंहिं माण्हू हमेशा रोज़ो रखियो ॼण उन रोज़ो रखियो ई तोखे रोज़नि जो सवाब ई कोन मिले। जेको हमेशा रोज़ो रखे थो रोज़े जो सवाब ई कोन्हे। सुन्नत के खिलाफ अमल, सहाबी जो अमल ज़ाया थी वियो, सहाबी जो अमल ज़ाया थी वियो। वही गौर करियो। टियों मिसाल हिकिड़े माण्हू जो ॾियां थो, हिकिड़ो पोड़ो पाण सुगरा बीठा आहिनि, ॾिसनि त ॿ ॼणा नौजवान हिकिड़े पोड़े खे ॿाह मां झलियो, उनखे वठियो पिया वञनि, हली कोन थो सघे पर तॾहिं बि उनखे गीलींदा वञनि। पाण सुगरा फरमाइनि ही केरु आहे, ही पोड़ो केरु आहे, नौजवान केरु आहे? साहब अल्लाह जे रसूल पोड़ो पीउ आहे, पुट जेके वञनि पिया नौजवान ॿई पुट आहिनि। हिन पोड़े बास बासी आहे त हज बैतुल्लाह कंदो पर पैदल हली, सवारी ते कोन चढ़ंदो। मूंखे तकलीफ़ अचे, जिस्म खे तकलीफ़ अचे, हिन बास बासी आहे, नज़र ॿधी आहे त सवारी ते कोन चढ़ंदो। पाण सुगरा फरमाइनि था हिनखे हुकुम करियो सवारी ते चढ़े। इन्न अल्लाह लग़नियुन अन ताज़ीब हाज़ा नफ़्सहु। अल्लाह ताला इन शइ खां गनी आहे, बेपरवाह आहे जो ही पंहिंजो पाण खे पंहिंजे नफ़्स खे तकलीफ़ ॾे। हालांकि पोड़े समझो पे पैदल हलण सां मूंखे सवाब ज्यादा थींदो। पाण सुगरन फरमायो न, अल्लाह गनी आहे, रब खे ज़रूरत कोन्हे जो पंहिंजे जिस्म खे तकलीफ़ ॾे, इज़ा ॾे। ॻाल्हि सम्झ में, दीन छाजो नालो आहे? दीन नालो आहे कुरान हदीस, अल्लाह जी इताअत, अल्लाह जे नबी जी इताअत जो। दीन पंहिंजी मर्ज़ी जो नालो कोन्हे। ये असांजा मुसलमान भाइर समझी वेठा आहिनि अल्लाह जा बाना, अल्लाह जे नबी सां कंहिंखे मोहबत कोन हूंदी, कंहिंखे मोहबत न हूंदी। पर मोहबत मीलाद मल्हाइण जो जेकॾहिं नालो आहे वो साहबा किथे मल्हाई? छा साहबा खे मोहबत कोन हुई? मुंहिंजो जुमिलो यादि रखी छॾियो, मोहबत जो सभ खां वॾो सबूत आहे पैगंबर जी इत्तबा, पैगंबर जी पैरवी। जुलूस निकिरे पर साॻिया माण्हू तव्हां ॾिसंदा ज़ोहर नमाज़ ते मस्जिद में कोन हूंदा। इहा मोहबत आहे। दाढ़ी कूड़ी पई आहे, इहा मोहबत आहे। ज़ाल तुंहिंजी बेपर्दा, छा इहा मोहबत आहे? सूद ऐं व्याज खाई, छा इहा मोहबत आहे? रिश्वत वठी, छा इहा मोहबत आहे? मोहबत दावा जो नालो कोन्हे। मोहबत लाइ दलील पेश कबो ऐं दलील आहे प्यारे पैगंबर जी पैरवी। वो आहे कोन, बाक़ी दावा सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? त मूंखे अल्लाह जे नबी सां मोहबत आहे, अल्हम्दुलिल्लाह। ऐं चवां थो अलल ऐलान स्टेज ते त जेकॾहिं हक़ीक़ी मोहबत के जमात दिल में अल्लाह जे रसूल जे लाइ आहे, इन में को तकबर कोन्हे। उहा जमात अहले हदीस जेका हर जाइ ते प्यारे पैगंबर जो दलील पेश करे थी, हदीस पेश करे। पैगंबर जे फरमान जे मुक़ाबले में अल्लाह जो कसम सॼी दुनिया जी ॻाल्हि थी वञे असांखे रद्द करे छॾींदासूं, पर प्यारे पैगंबर जे फरमान खे, उन जी सुन्नत खे कॾहिं कोन छॾींदासूं। इहो आहे हदीस ऐलान।
मुखे ॿुधायो छा जमात अहले हदीस का अल्लाह जे नबी सां मोहब्बत कोन्हे? जे पंहिंजो पाण जी निस्बत क़ुरान हदीस ना कई आहे, हदीस वारा क़ुरान वारा, असां त पंहिंजी निस्बत अल्लाह जे नबी ना कई आहे, के उम्मती ना कोन कई आहे, न की के शहर ना कई आहे, पंहिंजी निस्बत अल्लाह जे हदीस, अल्लाह जे रसूल जे हदीस ना कई। अहलुल हदीस छा अहले हदीस खे मोहब्बत कोन्हे? कहिड़ी ॻाल्हि था कनि? तंहिं करे दोस्तों दीन नालो आहे, इहो ई पॉइंट सम्झी वठो। इंशाअल्लाह अॼोको प्रोग्राम असांजो कामयाब आहे त दीन नालो आहे अल्लाह जी इताअत जो ऐं प्यारे पैगंबर जी पैरवी। बस हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, अल्लाह जे नबी जी इताअत करियो, कंदा वञो, तव्हां कॾहिं गुमराह न थींदा। इन्नका अला सिरातिल मुस्तकीम, ऐं पैगंबर बेशक तू सिरात मुस्तकीम ते आहीं। असीं दुआ पिया घुरूं हर वक़्तु, ऐं होॾा अल्लाह चवे थो पैगंबर तू सिरात मुस्तकीम ते आहीं। हाणे जेको नबी जी पैरवी कंदो सो सिधो इंशाअल्लाह जन्नत में पहुची वेंदो, छो त सिरात मुस्तकीम जी आखिरी स्टेशन जन्नत, या पहुचे थी आखिर में जन्नत जे अंदर। उन ते हलण वारो सभ खां पहिरियों अॻवान केरु आहे? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं सिरात मुस्तकीम ते हलण वारो इंशाअल्लाह जन्नत में पहुची वेंदो, छो त रस्ते ते हलण वारो अल्लाह जो नबी आहे। इहा ई जमात अहले हदीस जो पैगाम आहे। अॼो कोई प्रोग्राम असांजे वक़्त जे अज़ीम आलिम मौलाना मोहम्मद यूसुफ ज़ुबैदी रहमहुल्लाह, हालांकि उनखे ॾिसी कोन सघियसि, पर वॾो आलिम थी गुज़रियो आहे। काफ़िर जे बारे में असां ॿुधो आहे, शेख बदियुद्दीन शाहरास्ती रहमतुल्लाह अलैह जो साथी हो, तमामु वॾो आलिम हो, ख़ासि तौर ते मीर को ख़ासि वॾो कमु कयो। अॼु हुन जो ॻोठ जे अंदरि अची ॾाढी ख़ुशी महसूस थी आहे। अल्लाह ताला खां इहा ई दुआ घुरूं था, अल्लाह ताला मौलाना जी मग़फ़िरत फरमाए, अल्लाह ताला उन जी बशरी ख़ताऊं माफ़ फरमाए, उनखे जन्नतुल फ़िरदौस में आला मक़ाम अता फरमाए। अल्लाह ताला उन औलाद खे बि नेक साले बनाए ऐं पीउ जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼो कोई प्रोग्राम जिन दोस्तनि लाइ तमामु कयो आहे, ख़र्च कया आहिनि, महिनतूं कयूं आहिनि, रब्बुल आलमीन सभिनी जो क़बूल फरमाए। असां जेके ते हली आया आहियूं, अल्लाह ताला असांजो अचण ते असांजी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं असांजा गुनाह माफ़ फरमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।